अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था ठरी मीरवा खां। ठरी मीरवा पुलिस जे बेगुनाह गिरफ़्तारियुनि ऐं ज़्यादतियुनि ख़िलाफ़ तारको वॾो जे रहवासियुनि पारां टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदे लौंग खान बांभण, ख़ालिद सलाम बांभण, सत्तार सिद्दीक़ बांभण ऐं ॿियनि चयो त मीरवा पुलिस असांजा माण्हू बेगुनाह गिरफ़्तार कया आहिनि ऐं रिश्वत जी घुर करे रही आहे। न ॼण ते कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रही आहे। हिननि SSP खैरपुर DIG सखर खां मुतालबो कयो आहे त असीं मिस्कीननि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ ते SHO मीरवा मौक़िफ़ में चयो आहे त असां का बि गिरफ़्तारी न कई आहे, न ई पैसा घुरिया आहिनि। हिननि जा लॻायल इल्ज़ाम में का बि सदाकत न आहे। तमाम खराब कयो आहे साहब। छोकरो गुम करे छॾियो आहे जेको टियों ॾींहुं आहे, जेको का शइ न आहे, तमाम काई शइ न आहे जेको हिकिड़ो गुम करे। सोचो साहब, असांखे गुम करे छोकिरो जेको ॾसे ई नथो असांखे। या पुलिस कहिड़ी आहे? पुलिस खरी मिलवा छोकिरो असांखे नथो ॾे, गुम करे छॾियो अथई छोकिरो। पुट 30,000 रुपया मूंखां उन महिल वरिता अथई। वरी अञा हिकिड़ो पुट चयो तोखे सुबुह मां ॾींदुसि। उन सुबुह मां वियो आहे त मूंखे चए लख रुपया ॾे, लख रुपया ॾे। मूं चयो ग़रीब आहे, मां किथां लख रुपया ॾेई सघां। चए लख रुपया तूं न ॾींदे त मां हाफ फ्राई जा फुल फ्राई करे छॾींदो अथई।